नाज़रीन आऊं आहियां कमांडो पवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सचाई न्यूज़। नाज़रीन अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त गड़ियासीन वासी 28 साल नौजवान परवेज़ अली अंसारी कराची वासी नारी 18 साल फरवा मंगीअ तां सखर कोर्ट में प्यार जो पाणू करे छॾियो। प्यार पाणू कंदड़ जोड़े चयो त असांखे वारसनि मां जान जो ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नारीअ पंहिंजे मुड़ुस ऐं निकाहनामे समेत सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां हिक ॿिए खे चाहींदा हुआसीं ऐं शादी करणु चाहियूं पिया, मगर नारीअ जा वारस जान खां मारणु चाहिनि पिया। उन करे असां राज़ ख़ुशीअ सां घरां निकिरी सखर जी अदालत में प्यार जो पाणू कयो आहे। हिननि चयो त पाड़े जे रहवासी शरपसंद सैयद ख़ादिम शाह जी अॻुवाणीअ में नारीअ जा ॿाहिर पिस्तूल खणी असांखे मारण लाइ निकिता आहिनि। असां कॾहिं हिते कॾहिं हुते मिटनि माइटनि वटि लिकी छुपी ख़ौफ़ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, वज़ीर आला सिंध, DIG लाड़काना, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त ख़ालिद हुसैन, समीर, ज़ैन, बाकर, न्याज़ ऐं ख़ुसूसन पाड़े जे शरपसंद ख़ादिम शाह मां असांखे जानी ख़तरो आहे, उन मां असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक नालो आहे परवेज़ अली अंसारी। असां राज़ ख़ुशीअ सां छोकिरी आई आहे, पंहिंजी शादी कई अथई मूंसां। हैदराबाद असां कराची खां आया, हैदराबाद कोर्ट ते शादी करण जी चाहियोसीं, निकाह विझणु चाहियोसीं। असांजे गॾु मालिक लॻा उन्हनि सां, सैयद ख़ादिम हुसैन शाह लॻो असांजे गॾु, असांजे मारण जे गॾु लॻा। वरी असां उतां भॻाऊं, वरी सिधो अची सखर कोर्ट ते असां पंहिंजो निकाह कयो आहे। हीअ छोकिरी आहे, राज़ ख़ुशीअ सां असां पंहिंजो निकाह कयो आहे, को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मां निकिता आहियूं ॿियो ॾींहुं आहे, 2 ॾींहं थिया निकिता आहियूं कराचीअ खां, 2 ॾींहंनि में, पर असां लाइ जेल आज़ादु करे छॾियो अथऊं सफ़ा। असांजे घरनि खे ताला, असांजे पोयां सफ़ा माना। हा सर, इहो जेको तव्हां उतां निकिता आहियो त तव्हां मूंखे हिकिड़ो ख़ादिम शाह जो नालो खणो था ऐं ॿियो उहो छा कंदो आहे, ऐं ॿिया केरु आहिनि जेके तव्हांजे कढ आहिनि मारण जे लाइ? साईं सैयद ख़ादिम हुसैन शाह बिजली जो कमु कंदो आहे, KC जो कमु कंदो आहे, ठेकेदार अलसदात कंपनी जो मालिक आहे। उहो बि असांजे घणो ई करे। ॿियो छोकिरी आहे, ॿाहिरि आहिनि, पिस्टोल खणी असांजे गॾु लॻल आहिनि मारण लाइ। त असांजे पर मोटा जो असां हिनखे मारींदा, तोखे ई मारींदासीं। बसि हाणे वधीक छोकिरी वेठी अथव, को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। हीअ राज़ ख़ुशी आहे, पंहिंजी आहे, निकिती आहे घरां। असां पाण आया आहियूं कराची सां शरगोट। मां पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां, मां पाण आई आहियां, मन सां शादी बि करे छॾी आहे। तव्हांजो नालो छा आहे, ज़ात जा केरु आहियो, किथां जा आहियो तव्हां? मुंहिंजो नालो आहे फरवा, जात मंगी। किथां जा आहियो असल? कराची। कराची जा आहियो। त तव्हां हिन सां जो तव्हां पहिरियों करणु चाहियो पिया त तव्हांखे पंहिंजा वारस, तव्हांजा वालिदैन हिनखे सां शादी करणु न पिया ॾियनि छा? न पिया ॾियनि, राज़ी न थियनि, नथा थियनि राज़ी। छा पिया चवनि? चवनि पिया न। अच्छा, हाणे हिन वक़्तु तव्हांजो छा कंहिं मां ख़तरो आहे तव्हांखे? ख़तरो आहे असांजे ॿाहिरनि मां, अबू मां सभिनि मां ख़तरो आहे। ऐं उन्हनि जा नाला छा आहिनि? ख़ालिद हुसैन, अबू आहे मुंहिंजो, मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, मूंखे मारणु चाहींदा। मां वंदमि। ॿाहिरि घणा आहिनि, उन्हनि जा नाला छा आहिनि? मुंहिंजा ॿाहिरि आहिनि 4 नाला उन्हनि जा? ज़ैन, बाकर, न्याज़, सुमेर। अच्छा, वालिद साहब? ख़ालिद हुसैन। बसि हिन सां मां निकाह करे छॾियो आहे, बसि घर मां हिन चई वेंदमि, मूंखे कोई हाणे रोके नथो सघे। आयो कुझु? न पढ़ियल न आहियूं असां न। SP साहब खे, जज साहब खे, DIG साहब असां सां महिरबानी करे, असांजी जान ख़तरे में आहे। असांजी राज़ ख़ुशी सां शादी कई आहे, असांजे मारण जे चकर में लॻा आहिनि। हिन टाइम कराचीअ मां निकितल आहिनि, असांजे घरनि खे ताला लॻल आहिनि, असांजा बचा ॿार सभु दरपदर आहिनि, असांजी अमड़ियूं भेनरियूं सभु दरपदर आहिनि, को काथे आहे, को काथे आहे। सैयद ख़ादिम हुसैन शाह वॾी नाजाइज़ियूं कयूं, वॾा ज़ुल्म पहिरीं बि मूंसां कनि, अञा ताईं कंदो अचे। सैयद ख़ादिम हुसैन शाह असां जेको आहे न, माना हिन छोकिरीअ जे करे को असांजो वास्तो न आहे। हिननि जे मालिकनि खे हरू भरू टाचर थो ॾिए, इहो थो करे, त ईअं माना वरी असां सां ज़ुल्म थो कराए सर। इहा महिरबानी कयो, असां जज साहब खे, SP साहब खे इहा अपील था कयूं। साईं हिननि जेकी बि साईं ख़ादिम शाह खे हिन छोकिरीअ जी ऐं छोकिरे जे हिन निकाह जी ऐं भॼण जी सॼी साईं ख़ादिम शाह खे ख़बर हुई। उन ॾींहं ते, जंहिं ॾींहं ते हिननि जी तयारी हुई भॼण जी, उन ॾींहुं साईं ख़ादिम शाह सां मां फ़ोन ते ॻाल्हायो हुउमि
मां इहो चयोमांसि त बाबा जेॾी महिल हे को बि ग़लति क़दम खणे तूं असांजे बचनि जो मालिक आहे। हिन टाइम ते असांजो पीउ मां पीउ कोन्हे को, उन असांजे पीउ जी जॻह ते असांजो मालिक तूं आहे। मुंहिंजो भाउ सुभाणे कहिड़ो बि कराची में ग़लति क़दम खणे उनखे तूं मार। तूं 3 चकर मुंहिंजे भाउ जे मथां ज़ुल्म कया आहिनि, असां तोखे कुझु न चयोसीं, पर हिन टाइम ते तुंहिंजे साम्हूं छोकिरी खणे थो, हर शइ करे थो, तोखे ख़बर बि आहे, तूं मालिकनि खे बि इतला न ॾिनो आहे, तोखे मां फ़ोन कई आहे, तूं मूंसां फ़ोन ते न पोइ ॻाल्हाए। मुंहिंजे भाउ चई त तूं साईं न ॻाल्हाए त मां वञा थो खणी करे पोइ ॻाल्हाए। जेॾी महिल मुंहिंजो भाउ खणी निकितो आहे त पोइ साईं ख़ादिम शाह फ़ोनियूं कयूं मालिकनि ॾे त बाबा तव्हांजी छोकिरी खणी वियो आहे छोकिरो अंसारी, मां तव्हां सां इहा भलाई करे थो सघां, मां उन्हनि जे दर ते तव्हां ॾे हलंदुमि, उन्हनि जे दरनि खे ताला हणो, उन्हनि जे ज़ाइफ़नि में घेरो, उन्हनि सां हे ज़ुल्म कयो, पंहिंजनि पराउनि सां सभिनि सां हे ज़ुल्म तव्हां कयो। असांजे हैदराबाद चाचनि जे घर में पुलिस गवर्नमेंट खे घेरे करे न्याणियुनि जे मथां ज़ुल्म कया अथऊं, उन्हनि खे धक हया अथऊं, उन्हनि सां एतिरियूं नाजाइज़ साईं करायूं जंहिंजो अंदाज़ न आहे, अञा ताईं न्याणियूं असांजियूं रोअनि थियूं। हे असां सां गड़ी यासीन में बि एतिरो ई ज़ुल्म आहे, असांजे घरनि ते ताला आया अथऊं, असांजी मायुनि खे धक हया अथऊं। इहे साईं असां सां एॾा ज़ुल्म कराइनि। हिन टाइम ते बि असां पाड़े में नथा वञूं, असांजे पाड़े वारनि सां एॾो आज़ार कयो अथऊं, असांजा पंहिंजा परावा सभु हलिया विया आहिनि। महिरबानी असांजी इहा आहे SSP खे, DIG साहिब खे, IG साहिब खे, सिंध सीक्रेट साहिब खे, सभिनि खे असांखे इहो अर्ज़ु आहे त असांजी हिफ़ाज़त कयो, असां सां महिरबानी करे असां सां मदद कयो, ख़ुदा काण तव्हां। इहो बि चयो त हिननि जेको आहे तो कोर्ट में वञी शराशरीअ मुताबिक़ निकाह कयो आहे, ऐं हिन वक़्तु जेको आहे तो हिननि जो कोई बि गैर क़ानूनी तालुक़ न आहे, जॾहिं कानूननि शरान हिननि जी हाणे ज़ाल थी चुकी आहे। साईं हिननि कोर्ट जे अंदरि पंहिंजो निकाह कयो आहे, छोकिरीअ इहो क़बूलु कयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु हे आहे, मां ज़ोर ज़बरदस्ती मुंहिंजे मथां का बि न आहे, मां पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां हिते आई आहियां। मां इहो बि बयानु कोर्ट में ॾींदुमि, मां KTN ते बि इहो ई बयानु थी ॾियणु चाहियां त मां पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां आई आहियां, मुंहिंजे मथां को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। बाक़ी इहो आहे साईं ख़ादिम शाह जन मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। हिन टाइम ते बि राति खां वठी इहे पुलिसियूं निकितियूं कराचीअ मां, ज़ुल्म कराए थो असांजे मथां, असांजे घरनि जे मथां ताला, उन जा ॿाहिरि गड़ी यासीन में बि ताला हणी आहिनि असांजी जॻहियुनि ते। हे पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां जो निकाह थी वियो आहे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।